नवाबशाह में खंबे गुम कयल क़ौमी कारकुन इम्तियाज़ भट्टी ऐं सागर मला समेत ॿियनि जी बाज़ियाबी लाइ GSN महाज़ पारां फयाज़ भट्टी, सरफराज़ मेमण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नवाबशाह प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया मां निकिरंदड़ 6 तकरारी कैनालनि ख़िलाफ़ एहतिजाज करण ते क़ौमी कारकुननि खे खंबे गुम कयो वियो आहे। 74 ॾींहं गुज़रण बावजूदि उन्हनि जो को बि पतो नाहे पइजी सघियो। हुकूमत क़ौमी कारकुननि खे आज़ादु करे ॿी सूरत एहतिजाजी दाइरो वधायो वेंदो। कंबर में मोगेरी बिरादरी जी 2 धुरियुनि में हलंदड़ तकरार में थियल तबाही सबबि पीरल मोगेरी वारी धुर पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुज़ाहिरे जे अॻुवान गुलशेर मोगेरी, पीरल मोगेरी, सिराज मोगेरी ऐं ॿियनि जो चवणु हो त 2 साल अॻु मोटरसाइकिल जी फुर दौरान असांजे अज़ीज़ अल्ताफ़ मोगेरी जो क़त्लु थियो हो, जंहिं जे क़त्ल जो इल्ज़ाम पुलिस असां मथां लॻायो। जंहिं बाद मोगेरी बिरादरी में तकरार शुरू थी वियो। तकरार सबबि मोगेरी बिरादरी जा 3 माण्हू क़त्ल ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी चुका आहिनि। उन तकरार में केतिरो ई नुक़सानु थियो आहे ऐं ख़दशो आहे त वधीक नुक़सानु थी सघे थो। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त हिन मामले ते नोटिस वठी असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। हालाणी भरिसां प्रेमी जोड़े मीडिया सेंटर पहुची तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो करे छॾियो। नारी फिज़ा बांबण ऐं हाजी बांबण मीडिया खे ॿुधायो त फिज़ा बांबण जी अॻु अज़ीज़ुल्ला बांबण सां शादी थियल हुई, जंहिं मां 3 ॿार आहिनि। अॻूणे मुड़ुस पारां तलाक ॾियण बाद हाजी बांबण सां निकाह कयो, जंहिं खां पोइ मुंहिंजा माइट असांखे क़त्ल करणु चाहिनि था। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। न्यू सईदाबाद में 2 महीना अॻु बेदर्दी सां क़त्ल थियल अब्दुर्रहमान काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ PP शहीद भुट्टो पारां काका हाउस खां स्टेशन चौक ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली में अब्दुर्रहमान काका जी बिरादरी ऐं PP शहीद भुट्टो जे कारकुननि पारां पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते PP शहीद भुट्टो, ज़िले सदर कामरेड गुलशेर काका, याम शहज़ाद समूह ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2 महीना अॻु पेट्रोल पंप ते ड्यूटी कंदड़ अब्दुर्रहमान काका खे हथियारबंदनि गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। वाक़िए जी FIR दाख़िल हुअण बावजूदि न्यू सईदाबाद पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी न करे सघी आहे। उन्हनि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP मटियारी खां मुतालबो कयो त क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। न्यू देरो में सूफ़ी रागी सदरुद्दीन राशिदी जो टीजो थी गुज़रियो। टीजे जे मौक़े ते संदसि वॾे पुटु सैयद मारूफ शाह राशिदी खे पग ॿधाई वई। टीजे दौरान सदरुद्दीन शाह राशिदी जे रूह खे सवाब पहुचाइण लाइ क़ुरान खानी जो एहतमाम कयो वियो। ठकराटू वेझो मुबारकपुर थाणे जी हद में ॾींहं ॾिठे जो ज़मीन ते हर काईंदड़ पोरियत खां ट्रैक्टर फुर थी वियो। अहिड़ी इतलाह ॻोठाणनि पारां ज़मीन जे मालिक अब्दुल मजीद मलिक ऐं पुलिस खे ॾिनो वियो। मुतासिर दुर पारां SSP सखर खां ट्रैक्टर वापसि कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। ॿिए पासे SHO मुबारकपुर ॿुधायो त चाचनि ऐं भाइटियुनि विच में ज़मीन जी मालिकी तां तकरार हलंदड़ आहे, जंहिं सबबि फुर थी आहे। फुरनि ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आहे। हालाणी जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे विच में हलंदड़ खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ अला वधायो सियाल, फयाज़ मुग़ल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पाक कलाम पाक खणी ख़ासकेली हाले पोटा ऐं बांबण बिरादरियुनि वटि मिंथ मेड़ जी काफ़िले जी सूरत में पहुता। इन मौक़े ते हालाणी जे सियासी, समाजी ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। ख़ासकेली बिरादरी जे वॾेरे मोहम्मद सारंग ख़ासकेली मौजूदनि खे मान ॾींदे पाक कलाम पाक खे चुमी ॾिनी ऐं मौक़िफ़ रखियो त असां फ़ैसिले लाइ तयारु आहियूं। ॿिए पासे हाले पोटो बिरादरी जे नज़र मोहम्मद हाले पोटो मौजूदनि खे इज़त ॾींदे चयो त फ़ैसिले लाइ असां बि राज़ी आहियूं। जॾहिं त बांबण बिरादरी जे वॾेरे ज़ाहिद बांबण चयो त सभिनी दोस्तनि लाइ खोड़ इज़तूं बांबण दुर हिन वक़्तु मौजूदु न आहे। उन्हनि जे वॾनि सां ॻाल्हियूं करे अवां दोस्तनि खे इतलाह ॾिनो वेंदो। न्यू सईदाबाद में जमायत इस्लामी सिंध जो अॻुवान हाफ़िज़ लुत्फ़ुल्लाह भुट्टो बीमारी सबबि फौत थी वियो। संदसि वेझे दोस्तनि ॿुधायो त हाफ़िज़ लुत्फ़ुल्लाह मरकज़ी तोड़े सूबाई मजलिस शुरा जो रुकन हुयो। हाफ़िज़ लुत्फ़ुल्लाह भुट्टो जी वफ़ात जो ॿुधी न्यू सईदाबाद ऐं आसपास जे मज़हबी ऐं सियासी समाजी शख़्सियतूं पहुची वयूं।